अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं PPHI सिंध में जेके नयूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट ऑफिसर जूं, मैनेजर सोशल बिहेवियर चेंज कम्युनिकेशन जूं, सोशल बिहेवियर चेंज काउंसलर जूं ऐं ॿियूं जॉब्स आहिनि। डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट ऑफिसर जी जॉब लाइ मास्टर्स या बैचलर्स जी डिग्री हुजणु लाज़मी आहे ऐं हिन लाइ एक्सपीरियंस में पब्लिक हेल्थ, ग़िज़ाइत, प्रोजेक्ट मैनेजमेंट, एपिडेमियोलॉजी, बायोस्टैटिक्स, नफ्सियात या फार्मा डी में ग़िज़ाइत या तरक़ियाती मंसूबनि में घटि 2 सालनि जो कमु कंदड़ जो एक्सपीरियंस हुजे ऐं MS ऑफिस ऐं डेटा स्किल्स में महारत पिणु हुजे। मैनेजर सोशल बिहेवियर चेंज कम्युनिकेशन जी जॉब लाइ मास्टर जी डिग्री हुजणु लाज़मी आहे ऐं पब्लिक हेल्थ, सोशल साइंस, कम्युनिकेशन, नफ्सियात या पब्लिक रिलेशंस में घटि 3 सालनि जो इंतज़ामी सतह ते कमु कंदड़ जो एक्सपीरियंस हुजणु लाज़मी आहे ऐं हिन लाइ बि MS ऑफिस ऐं डेटा स्किल्स में महारत हुजणु लाज़मी आहे। टीं जेका जॉब आहे उहा आहे सोशल बिहेवियर चेंज काउंसलर जी ऐं हिन में सिर्फ़ु औरतूं ई अप्लाई करे थियूं सघनि। हिन लाइ क्वालिफिकेशंस में समाजी साइंस या आर्ट्स में बैचलर जी डिग्री हुजे या LHV, CMW, हेल्थ टेक्नीशियन या नर्सिंग में डिप्लोमा हुजणु लाज़मी आहे ऐं सिहत ऐं ग़िज़ाइत सां लाॻापियल मंसूबनि जो एक्सपीरियंस रखंदड़ उम्मीदवारनि खे तरजीह ॾिनी वेंदी। जॉब्स लाइ ऑनलाइन अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ 31 दिसंबर 2023 ताईं आहे ऐं हिन में अप्लाई करण लाइ तव्हां हिन जी वेबसाइट pphisindh.org ते वञी वधीक मालूमात हासिल करे था सघो ऐं अप्लाई करे था सघो। अगरि तव्हांखे ही वीडियो इंफॉर्मेटिव लॻी त हिनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं वधीक अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ लाइ असांजे चैनल sindhipoint.com खे सब्सक्राइब कयो।